अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सुई साउदर्न गैस कंपनी में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब आहे उहा आहे मैनेजर ऑडिट्स जी, ऐं हिन लाइ मिनिमम क्वालिफिकेशन में MBA ऐं 4 साल जो रिलेवेंट एक्सपीरियंस हुजणु लाज़मी आहे। ॿी जेका जॉब आहे उहा आहे असिस्टेंट मैनेजर फाइनेंशियल ऑडिट्स जी, जंहिं लाइ क्वालिफिकेशन में फ्रेश MBA ACCA या BBA या MCOM हुजणु ज़रूरी आहे ऐं हिन लाइ 2 साल जो रिलेवेंट एक्सपीरियंस हुजणु लाज़मी आहे। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.ssg.com ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिल करे था सघो। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त हिनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ sindhi.com खे सब्सक्राइब कयो।